छा पबजी गेम नौजवाननि खे क़त्ले आम या ख़ुदकशी ॾांहुं धिके रही आहे? तुर्की में हिकु स्कूल में फायरिंग करे 9 शागिर्दनि खे क़त्ल कंदड़ नौजवान बाबति शक ज़ाहिर कयो वियो त हू पबजी गेम खां मुतासिर हो। सवाल इहो आहे त छा पबजी खां मुतासिर थी ॾोह करण जो ही वाहिद वाक़ियो आहे या पाकिस्तान समेत ॿियनि मुल्कनि में बि ही गेम जा अहिड़ा ई असर आहिनि? ही गेम छा आहे, ज़हननि ते कीअं असरअंदाज़ थिए थी? अचो त हिन जो जाइज़ो वठूं था। मां आहियां फ़हमीदा रियाज़, तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। तुर्की जे शहर कहरामान मराश में 15 अप्रैल ते हिकु 14 सालनि जे शागिर्द मिडिल स्कूल में हथियार खणी दाख़िल थियो ऐं 2 क्लास रूमनि में फायरिंग कई। नतीजे में 8 शागिर्द ऐं हिकु उस्ताद क़त्ल थी वियो, जॾहिं त केतिरई माण्हू ज़ख़्मी थिया। बाद में हमलावर जी बि मौत थी वई, जंहिं बाबति चयो वञे थो त हुन ख़ुदकशी कई आहे। जांच दौरान गेम ते संदसि 3 साल पुराणो हिकिड़ो कमेंट बि साम्हूं आयो, जंहिंमें हुन लिखियो हो त दिलि चाहे थी त आऊं बि क़त्ले आम करियां या ख़ुदकुशी करियां, पर ही गेम तमामु सुठी आहे। हिन वाक़िए खां पोइ ध्यानु सिर्फ़ फायरिंग ते न रहियो, पर जवाबदार ऑनलाइन सरगर्मियुनि ॾांहुं बि वियो, जंहिं में पबजी गेम सर फ़हरिस्त आहे। हिन गेम जे करे पाकिस्तान में तशद्दुद जा कहिड़ा वाक़िआ पेश आया, अचो त मालूम करियूं। लाहौर में जनवरी 2022 में 14 सालनि जो ज़ैन अली, जेको पाण खे पबजी जो दीवानो चवंदो हो ऐं कलाकनि ताईं पंहिंजे कमरे में बंदि रही खेॾंदो हो, पंहिंजी माउ सां बार बार झेड़े खां पोइ भड़की पियो। पिस्तौल खणी हुन निंड सुतल मां, वॾे भाउ ऐं 2 भेनरुनि खे गोलियूं हणी छॾियूं। एतराफ़े जुर्म में ज़ैन पुलिस खे ॿुधायो त पबजी में बार बार हाराइण सबबि ज़हनी दबाव थियो हो ऐं हुन सोचियो त गेम वांगुरु फैमिली ॿाहिरि जीअरी थी वेंदी। सेप्टेंबर 2025 में लाहौर जी अदालत जवाबदार ज़ैन खे 100 साल कैद जी सज़ा ॿुधाई। पंजाब पुलिस सूबे भर में पबजी ते पाबंदी जी सिफ़ारिश कई। इन खां अलावा लाहौर ऐं कराची में घटि 3 खां 4 अहिड़ा वाक़िआ रिपोर्ट थिया, जिते 16 खां 20 सालनि जे नौजवान उन वक़्तु ख़ुदकुशी करे वरिती जॾहिं हू गेम में पंहिंजो मिशन पूरो करण में नाकाम रहिया। हिकु केस में नौजवान वटां मोबाइल मिलियो जंहिं ते पबजी गेम हली रही हुई। लाहौर में पेश आयल वाक़िए खां कुझु महीना पोइ जून 2022 में भारत जे शहर लखनऊ में 16 सालनि जी छोकिरी माउ खे पबजी खेॾण खां रोकण ते पीउ जो पिस्तौल खणी गोली हणी छॾी। भारत में अहिड़नि वाक़िअनि जी हिकु वॾी डिघी फ़हरिस्त आहे। कर्टानिक में 21 सालनि जे नौजवान पीउ जो सर क़लम करे छॾियो छो त हू पबजी जे सेशन में ख़लल विझी रहियो हो। हिकु 15 सालनि जी छोकिरी वॾे भाउ खे कैंची सां क़त्ल करे छॾियो। राजस्थान में हिकु नौजवान कज़न खे अगवा करे क़त्ल कयो ऐं पबजी जे स्टाइल में क्राइम सीन ॿाहिरि ठाहियो, जॾहिं त फैमिली गुम थियल माइट जी ॻोल्हा में हुई। गेम खां मुतासिर थी तशद्दुद जी ही लहर बरे सगीर खां बि अॻिते पखिड़िजी वई आहे। मिस्र में 2018 में स्कंडिया जे हिकु 16 सालनि जे शागिर्द पंहिंजी केमिस्ट्री उस्ताद खे केतिरा भेरा छुरो हयो ऐं बाद में दावा कयो त पबजी हुन खे मुतासिर कयो ऐं हू पाण खे गेम में तसवुर करे रहियो हो। फैमिली पारां रांदि रोकण खां पोइ केतिरनि ॿारनि ख़ुदकुशी कई। ॿारनि ऐं नौजवाननि में मक़बूलियत सबबि पबजी दुनिया में सभ खां वधीक आमदनी कमाईंदड़ गेम बणिजी वई आहे। स्मार्टफोन में खेॾी वेंदड़ मोबाइल गेम पबजी जी मक़बूलियत जो हिकु ॿियो संग मेल पार करे वरितो आहे। ही हिकु ऑनलाइन जंगी गेम आहे जंहिं में रांदीगर हिक ॿिए जे ख़िलाफ़ मुक़ाबिलो कनि था ऐं आख़िर ताईं ज़िंदा रहण जी कोशिश कनि था। हिन में रांदीगर पंहिंजी पसंदि जा हथियार ऐं लिबास बि वठी सघनि था ऐं उन ते पैसा बि लॻाए सघनि था। माहिर चवनि था त पबजी रुगो मोबाइल गेम नाहे रही, पर हिकु अहिड़ो नफ़्सियाती मैदानी जंग बणिजी चुको आहे जिते खटण जो जुनून अक्सर हक़ीक़ी ज़िंदगी में हाराइण जो सबबु बणिजी रहियो आहे। नफ़्सियाती माहिर चवनि था जॾहिं को नौजवान रोज़ाना 8 खां 10 कलाक वर्चुअल दुनिया में माण्हुनि खे गोली हणंदो आहे त संदसि एसाबी निज़ाम तशद्दुद खे हिकु नॉर्मल अमल सम्झणु लॻे थो, यानी ॿिए जो दर्द महसूस करण जी सलाहियत ई ख़तमु थियणु लॻे थी। पबजी जे नौजवाननि खे अहिड़ी कम्यूनिटी फराहम कई आहे जिते हू पाण खे हीरो सम्झनि था, जॾहिं हक़ीक़त में खेनि उहा अहमियत नथी मिले त हुन वर्चुअल दुनिया में पनाह वठनि था। पाकिस्तान में पंजाब पुलिस पाबंदी लॻाई, पर ही गेम अॼु बि खेॾी वञे थी ऐं उन जा टूर्नामेंट बि थियनि था। सभ खां ध्यानु तलब ॻाल्हि वालिदेन आहिनि। छा हू ॿारनि खे उहो वक़्तु ॾेई रहिया आहिनि जेको हू स्क्रीन खे ॾेई रहिया आहिनि?
जेकॾहिं ॿार हर ॻाल्हि ते कावड़ करे या निंड जी खोट जो शिकार हुजे त इहा खतरे जी घंटी आहे। कुझु स्टडीज़ ॿुधाइनि थियूं त रोज़ाना 6 कलाक या वधीक खेॾण सां जारियत, परेशानी, डिप्रेशन, समाजी अकेलाई ऐं तालीमी कारकर्दगी में ज़बरदस्त घटिताई अचे थी।